साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे। पर साईं हिकिड़ो ज़माने जो को बादशाह हो जंहिंजी कहाणी तव्हांजी ख़िदमत में पेश आहे। साईं हिकिड़ो बादशाह जंहिं तां संदसि राणी जी पवंदी कान हुई। बादशाह सां साईं राणी ठहंदी कोन हुई, सो बादशाह राति जो चमड़ा पोश करे निकिरी पवंदो हो। हिकिड़ी राति साईं बादशाह चमड़ा पोश करे तरारत में खणी शहर में पियो घुमियो तां जो परियां को माण्हू नज़र आयुसि। परियां ते माण्हू नज़र आयुसि। बादशाह ॾिठो बेगा वक़्त जो ही माण्हू हले पियो, तो हुनखे घुमंदे ॾिसी बादशाह खे दिलि में शक पियो। बादशाह खे दिलि में शक पियो त ज़रूरु ही को चोर ॾिसिजे पियो थो। पासड़ो वठी हलंदो हलंदो अची वटसि पहुतो। से बादशाह सलामत सलाम दुआ कयसि, हाल वाल वरिताईंसि, हिक ॿिए खां हाली हवाली थिया। बादशाह पुछियसि केरु मुड़ुसई काॾे थो वञी? त उन शख़्स चयो त ॿेली अदा मूंखे ख़बर न आहे तूं केरु आहीं, पर आउं हिकिड़ो चोर आहियां, सो तूं ॿुधा भला तूं ख़बर कर तूं केरु आहीं। बादशाह चयोसि त आउं बि चोर आहियां, पर कर ख़बर केॾां थो वञी? हींअर चोरी जो मूड अथई या ॿियो को कमकार अथई? तंहिं ते साईं हुन चोर जवाबु ॾिनो त अदा हींअर चोरी करणु न पियो वञा, पर पंहिंजे अधु यार वटि थो वञा ऐं पंहिंजे अधु यार वटि मिलण थो वञा। ईअं चई हिक ॿिए खां मोकिलाए बादशाह पंहिंजो राह वठी रवानो थियो ऐं हू चोर पंहिंजे अधु यार ॾांहुं मिलण वियो। साईं ॿी राति गुज़री त ॿी राति बि बादशाह साॻियूं वेस करे अची उन ई जाॻी जाइ ते बीठो त वरी ॾिसे त उहो चोर अची उतां लंघियो आहे। बादशाह सलामत वरी बि हुन खां पुछियो त पुरुष केरु आहीं? चोर वरी साॻी वर्दी ॾिनी त चोर आहियां। बादशाह पुछियसि त भला काॾे थो वञी? तंहिं ते चयईं त यार ए अदा मुसाफ़िर वञा थो अॼु यार ॾे। चयईं त वञा थो अॼु पंहिंजे सॼे यार ॾे। तंहिं ते बादशाह पुछियसि त अदा चोर तो कल्ह चयो पिए त अधु यार ॾांहुं वञा थो ऐं अॼु वरी चईं पियो त सॼे यार ॾांहुं वञा थो, तो कहिड़ा तुंहिंजा उहे यार आहिनि? कहिड़ा सॼा यार ऐं कहिड़ा अधु यार आहिनि? चोर जवाब न त ए मुसाफ़िर, छो त चोर खे ख़बर न हुई त कोई बादशाह हो। चयईंसि ए मुसाफ़िर कहिड़ा तुंहिंजा इहे सवाल आहिनि? हाणे इन जो जवाबु तूं वातां ॿुधंदे या तोखे अखियुनि सां ॾेखारियां कहिड़ा मुंहिंजा यार सॼा यार ऐं अधु यार आहिनि? बादशाह चयो त आउं अखियुनि सां ॾिसंदुसि। ऐं पोइ हुननि ॿिन्हिनि सां सलाह कई पाण में, ऐं पोइ चोर बादशाह खे वठी यारनि खे ॾिसण लाइ रवानो थी वियो। पहिरियां से हलिया उथिया अधु यार ॾे। उन जे दर ते अची सर कयूं त हू निकिरी आयो। यकदमि हंधि खटोला विछाए संदन ॾाढी ख़ातिर कयाईं। ॾाढी ख़ातिरी कयाईं, मानी टिकी खाराए साण वेही लह वारियूं उभारियूं ॻाल्हियूं कयाईं। ऐं घड़ी खन जी कचहरी खां पोइ बादशाह ऐं चोर अधु यार खां मोकिलाए वरी सॼे यार ॾांहुं रवाना थिया। वञी यार खे सर कयूं जो पे ते सुतो पियो हो, ते मथां ई पुछनि त ख़ैरु आहे त ख़ैरु? हुननि चयो त यार मिड़े ई ख़ैरु आहे। तॾहिं यार चयनि त हूंदो बि ख़ैरु, ऐं हा इहा रब ऐं दौरो पियो अथव, बुखो चयो त खाओ न त अव्हां जी मर्ज़ी आहे, पाण खे आहे निंड जा लोट, सो ॿेड़ी उथणु बख़्श कजो। ईअं चई हू उते ई अजरक ताणे सुम्ही पियो। चोर त रब दौरो खाई कयो, पेट भरियो चढ़ कईं, पर बादशाह साईं कुझु बि न खाधो। चोर खे ॿुधायो बादशाह त आउं बादशाह आहियां ऐं ॿेली ही खाधो मूंखां दौर आहे। तव्हांजो चोर खे बि ख़बर पई त हीउ वक़्त जो बादशाह आहे। पोइ साईं ॿई ॼणा राति काटियाऊं उते ऐं सुबुह जो रवाना थिया। अंधु पंधु कयाऊं त बादशाह चयो त वाह तुंहिंजो यार खां त तुंहिंजो अधु यार सुठो हो। तुंहिंजे सॼे यार खां त अधु यार सुठो हो, बादशाह चोर खे चयो। उहो ॿुधी करे चोर चयसि त बादशाह सलामत, इहो आज़मूदो तोखे सुभाणे सांझी के करे ॾेखारींदुसि। तॾहिं बादशाह चयो चङो भला ॾिसंदासीं। साईं ॿी राति जो ॿई ॼणा गॾिजी वरी उथी पंहिंजे यारनि ॾांहुं रवाना थिया।
हलंदे हलंदे अधु यार वटि अची पहुता। अधु यार वटि पहुता ऐं खेसि चयऊं त असीं बादशाह जो पुटु मारिया आहियूं, असांखे पनाह ॾे। तॾहिं असीं अधु यार चयो त ॿेली महिरबानी करे हितां टरी वञो, ऐं ग़रीब माण्हू मरी वेंदसि, हिन हालत में अव्हांखे कहिड़ी पनाह ॾेई सघंदसि। पोइ असां ॿई ॼणा गॾिजी सिधो सॼे यार वटि अची पहुता ऐं ॿाहिरां अची सॾु कयूं। हुन वरी बि पे हितां वर्दी ॾिनी त जंहिं ते हुननि चयो त यार असीं बादशाह जो पुटु मारियो पिया अचूं, हाणे का वार कर, असांखे पनाह ॾे न सुबुह जो फांसी ते चढ़ी वेंदासीं। इहा ॻाल्हि ॿुधी सॼे यार चयो दादा, हिन अमरा खे त आउं सुञाणा कोन, पर जे तो यार सां गॾु आहे त यारनि जो यार सो थियो मुंहिंजो बि यार, यारनि जा त पाण घोरिया आहियूं ऐं यारनि तां सिर कुर्बान आहिनि। हाणे अव्हां करियो आराम, ऐं पाणे थो बादशाह जे वाहिरनि जी ख़बर वठां ऐं ख़बरगिरी करियां थो। सो पाण पे हितां लही आयो ऐं कुआड़ी खणी तिखी करणु लॻो ऐं पोइ तबर तिखी करे कुल्हे ते रखी अजरक जी झुंड हणी बीह पहिरो ॾियणु लॻो। हुननि खे बि निंड त आई कान थिए, सो मिड़ई पे ते चढ़ी लेटी पिया। हू हमरा सां सॼो यार सुबुह ताईं पहिरो ॾींदो रहियो ऐं पहिरो ॾींदो रहियो तव्हांजो अची बिंभरको थियो। तॾहिं हुननि अमरान वटि आयो ऐं अची ख़बरचार ॾिनाई त मिड़ई ख़ैरु आहे। नेठि साईं चोर ऐं बादशाह बि खाउन मोकिलाए रवाना थिया। हू अमरा बि पंहिंजे वाट वठी वेंदो रहियो ऐं बादशाह बि अची महिलात में सड़ियो। सुबुह थियण शर्त बादशाह कोन त फिराणे हंधि जेको बकरार पे ते वेठो आहे तंहिंखे वठी अचो ऐं चयोसि तोखे फांसी ॾियण जो हुकुम मिलियो अथऊं। नौकरनि खे सम्झायई त बकरार खे फांसी ॾियणी न आहे, रुगो उहो धड़को ॾिजोसि ऐं चइजोसि बादशाह खे यार करे सॾु कजांइ त तोखे छॾे ॾींदो, न त फांसी ते चढ़ी वेंदे। नौकर साईं बकरार खे वठी आया ऐं रस्ते ते केसि बादशाह जो हुकुम ॿुधायऊं त तूं बादशाह खे यार करे सॾिजांइ। पर चयईं न त फांसी चढ़ी वेंदे, जे यार करे सॾु कंदे त माफ़ी मिलंदई। पर साईं इहा अमरा को सफ़ा ज़िद्दी, तोखे यार करे कीअं चवां। चयईं त बादशाह खे आउं सुञाणा कोन, तोखे यार करे कीअं चवां। ॿेली उहो कमु पाण खां कोन थींदो, फांसी चाढ़े त भले चाढ़े छॾे। जॾहिं ॿियो यार बकरार जे वाड़ ते वियो, होॾां ते बादशाह सलामत बकरार खे पंहिंजे महिलात में घुराए वरितो। होॾां ॿियो यार बकरार जे वाड़ ते वियो, तॾहिं बकरार जी माउ खे चयसि अबा तुंहिंजे यार खे बादशाह जा माण्हू वठी विया आहिनि ऐं चऊं पिए त हुनखे फांसी जो हुकुम आहे। तॾहिं यार भॼंदो बादशाह जी कचहरी में वियो। वञी बादशाह जी कचहरी में पहुतो ऐं घटि वक़्त खां पोइ चोर सुञातो त हीउ उहो ई चोर आहे, जेको राति जो असां सां गॾु हो। पोइ ॿिन्ही यारनि बादशाह खे यार करे सॾु कयो। तॾहिं बादशाह खे हिन आज़ादु कयो ऐं संदनि ॾाढी ख़ातिरी कई। छेला कुकड़ कुआराए हिननि जी मानी कयईं, आलीशान रेशमी वॻा पाराए केतिरा ई पैसा ॾोकड़ ॾेई ख़ुशि करे खेनि रवानो कयईं। को ॾींहं खां पोइ को वक़्तु गुज़रण खां पोइ हिननि यारनि छा कयो जो बादशाह जे आज़मूदे ते वठण ऐं यारी जी नंग ॾिसण लाइ राति जो लिकी बादशाह जो पुट खे चोराए खणी विया। बादशाह जे पुट खे चोराए खणी विया ऐं पाण वटि काबू करे रखियाऊं। बादशाह खे दीन दुनिया में उहो हिकिड़ो ई पुटु हो, जंहिं करे हुन छोकिरे जी ॻोल्हा में केतिरा ई माण्हू मोकिलिया ऐं ऐलान कयो जेको माण्हू छोकिरे खे हथु करे ईंदो तंहिंखे वॾा वॾा इनाम ॾिना वेंदा। पर साईं छोकिरे जो न को अतो न पतो। नेठि बादशाह चयो छोकिरे खे जेको वॻो पातल आहे उनजो थोरो टुकर बि कोाणे ॾे त उनखे बि दिलि घरियो इनाम ॾींदसि। पर साईं कुझु न वरियो न कुझु सरियो। हिननि यारनि छा कयो जो शहज़ादे खे ॾाढी इज़त सां पाण वटि रखायूं ऐं संदसि हर हालत में ॾाढी सार संभाल कंदा रहिया। हिकिड़ो उस्ताद रखी ॾिनाऊं ऐं हिकिड़ो मुला रखी ॾिनाऊं जो खेसि पढ़ाईंदो हो। छोकिरो जॾहिं पढ़ी क़ाबिल थियो ऐं पहलवानी जा करतब सिखी तयारु थियो
तॾहिं चयऊं त हाणे हलो त हली बादशाह जो आज़मूदो वठूं। उहो इरादो करे शहज़ादे जे ॿांह में जेको सोनो कंगड़ पियल हो सो लाहे अवल शहर जे सोनारे वटि खणी विया ऐं सोनारे खे चयऊं त सोन वठंदे? हुन चयो त हाओ। हुननि कंगड़ कढी ॾिना सोनारे खे। सोनारो कंगड़ ॾिसी सुञाणे वियो त हीअ त शहज़ादे जे हथ में हो। जंहिं लाइ बादशाह जो ऐलान आहिनि त सो सम्झाई त ज़रूरु शहज़ादे जी हिननि खे ख़बर हूंदी, या शहज़ादो हिननि वटि आहे या हिननि खे ख़बर हूंदी। पोइ छा कयईं जो यकदमि बादशाह खे ख़बर मोकिलियाईं। बादशाह ने नापो कयाईं त अव्हांजे शहज़ादे जो सोनो कंगण मूं वटि आहे ऐं के माण्हू विकिणण लाइ खणी आया आहिनि ऐं मूं वटि उहे माण्हू मौजूदु आहिनि। बादशाह साईं पंहिंजे कोटवाल खे हुकुम ॾिनो त हिकदमि वञी उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे वठी अचो। हुकुम मिलण शर्त कोटवाल सिपाही वठी सोनारे जी दुकान ते आयो ऐं अची ॿिन्ही खे गिरफ़्तार कयईं। ॿिन्ही खे गिरफ़्तार करे वठी वञी बादशाह वटि पेश कयईं। उते बादशाह उन्हनि खे सुञातो ऐं कोटवाल खे चयईं त हिननि खे छॾे ॾे, हिननि खे छॾे ॾे, हीअ त मुंहिंजा यार आहिनि। पोइ हुननि खां पुछाईं त मुंहिंजो पुटु अव्हां वटि आहे छा? हुननि चयो त शहज़ादा असां बराबरि खंयो आहे तुंहिंजो पुटु, पर बुखिया हुआसीं तंहिं करे कुई खाई छॾियोसीं। हाणे अव्हां जी मर्ज़ी। बादशाह चयो जीअं बादशाह आयो जीअं वणे तीअं करियो, तव्हांजे पुट खे असां खाई छॾियो आहे। बादशाह चयो त अव्हां यारनि तां अहिड़ा लख पुट क़ुर्बान करे छॾियां, फिकर न आहे। पोइ हुननि खे चङी तरह खाराए पियारे वरी बि पैसा पंजर ॾेई अॻे खां वधीक ख़ुशि करे रवानो करे छॾियईं। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ यारनि छा कयो जो शहज़ादे खे रेशम जा कपिड़ा पाराए हिकिड़े घोड़े ते सोना संज विझी उन ते शहज़ादे खे विहारे ॻाइण वॼाइण वारा साण करे ॻाईंदा वॼाईंदा रुपयनि ऐं गरियुनि जूं घोरूं घोरींदा वञी बादशाह जे शहर में पहुता। उहो उल ॾिसी करे केतिरा ई माण्हू मिड़ी आया। आख़िर उहा ख़बर वञी बादशाह ताईं पहुती। बादशाह दिलि में चयो त हीअ वरी कहिड़ो गोड़ पखिड़ियो अथनि। सो ॿाहिरि निकिरी ॾिसे त तमाशो लॻो पियो आहे। बेजो अचण सां ॾिठाई त संसु गुम थियल पुटु घोड़े ते चढ़ियो वेठो आहे ऐं संसु यार बकरार ऐं चोर छोकिरे जे मथां पैसा ऐं गुनियूं घोरींदा पिया अचनि। बादशाह साईं उहो ॾिसी वधी वञी हिननि सां मिलियो ऐं पुट खे गले लाथाईं ऐं प्यारु कयाईं। पोइ त शहज़ादो बादशाह ऐं ही ॿई यार गॾिजी महिला ताईं आया। यारनि ॿुधायसि त बादशाह सलामत, असां तुंहिंजो आज़मूदो लहण लाइ ईअं कयो हो। बादशाह पोइ त हिननि जो ख़ूब ख़ातिरदारी कई ऐं ॿिन्ही यारनि खे भलियूं लोंगियूं ॿधाए कुलनि में कुकड़नि वारियूं ॿिपुड़ियूं अजरकूं विझी भला घोड़ा सवारी लाइ ॾेई ॿियो बि केतिरो ई इनाम विक्राम ॾेई रवानो करे छॾियो ऐं पंहिंजी दोस्ती जो भरम रखियो। सही मुंहिंजा उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन खे सम्झो वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।